सखर हाउस पीपी अगवान सैयद जाहिर शाह बुखारी चयो आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन मोहतरमा रुबीना ख़ालिद जी ग़रीब औरतुनि सां हमदर्दी रखंदे यतीम ॿारनि ऐं ग़रीब औरतुनि जे घरनि जा चुल्हा ॿारण लाइ मोहतरमा शहीद जे नाले सां मंसूब प्रोग्राम खे जारी रखियो आहे ऐं मुसलसल किफ़ालत प्रोग्राम जी किस्त में महांगाई जे तनासुब सां इज़ाफ़ो कयो आहे। हाणे जनवरी में जारी थींदड़ किस्त 13,500 रुपया मिली रहिया आहिनि, जॾहिं त रजिस्टर्ड ख़ानदाननि जो अंग बि वधायो वियो आहे त जीअं वधीक लखे ख़ानदान मुस्तफ़ीद थी सघनि। अहिड़ो इज़हार हुन पीपी न्यू लेबर कॉलोनी सखर ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ज़ाहिर शाह बुखारी जो वधीक चवणु हो त पीपी जे मरकज़ी अॻवाननि इस्लामदीन शेख, सैयद ख़ुर्शीद अहमद शाह, सैयद नासिर हुसैन शाह, नोमान इस्लाम शेख ऐं ॿियनि जी हिदायतुनि तहत ग़रीबनि जी ख़िदमत करे रहिया आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत करण वारी पार्टी आहे। पीपी जो हर हिकु वर्कर अवामी ख़िदमत ते यकीन रखे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।